नाज़रीन, सिंध अंदर धारनि खे जाली डोमिसाइल जारी करण वारे अमल ते हैदराबाद जे सियासी समाज जे अॻवाननि सख़्त ख़दशा ज़ाहिर कंदे जाली डोमिसाइल रद्द करण जो मुतालबो कयो आहे। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़रीन, सिंध अंदर धारनि खे जेके जाली डोमिसाइल जारी किया विया आहिनि उन अमल ते सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। इन सिलसिले में हैदराबाद जा सियासी समाज जेके अॻवान आहिनि उहे बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन हवाले सां असीं हैदराबाद जे सियासी समाज जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन अमल खे कीअं था ॾिसनि। तमामु वॾी ज़्यादती आहे सिंध जे माण्हुनि सां। मूंखे त हिकिड़ो अफ़सोस थो थिए, असांजे जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके सिंध जो मुस्तक़िल रहाइशी आहिनि उहे बि उन्हनि खे बि इन मामले में जेको आहे सोचणु खपे त जेकॾहिं सिंध जूं 100 नौकरियूं वञनि थियूं त उन में उन्हनि जो बि हिसो आहे, पर उन शइ ते जेको आहे त हू ॻाल्हाइण जे बजाए इज़हार अल हसन जहिड़ा माण्हू MQM जा उहे वरी माॻई इहो था मुतालबो कनि त कराचीअ में सिंधियुनि जो डोमिसाइल जेको आहे त ठाहिणु बंदि कयो। ख़ुदा जा बंदा, तव्हां हिन मसइले खे त ॾिसो त ॿियनि सूबनि जा माण्हू जिन जा उते अलॻि ई शनाख़ती कार्ड उते जा आहिनि, सॼी तालीम उते जी आहे, डोमिसाइल बि ठहियल आहिनि उते जा, ऐं पोइ सिंध जे कूड़ा डोमिसाइल ठहिराए उन ते नौकरियूं वेठा आहिनि ऐं सिंध जी कोटा ते धाड़ो हंयो वेठा आहिनि। आऊं अर्ज़ु कंदुसि असांजे सिंध जी हुकूमत खे ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब खे त महिरबानी करे जेका बि कमेटी ठाही वई आहे डोमिसाइलनि जे जांच पड़ताल जे हवाले सां उहा बाख़्तियार हुजे ऐं उहा जेका रिपोर्ट ॾिए उन रिपोर्ट ते बि साञा वंदनि माण्हुनि सां गॾु वेही वीचार कयो। हिकु त उहे डोमिसाइल रद्द थियणु खपनि, नंबर ॿियो त उन्हनि माण्हुनि जूं नौकरियूं ख़तमु थियणु खपनि ऐं जेतिरा बि हिन महिल ताईं हू फ़ाइदा वठी चुका आहिनि, पघारूं खणी चुकियूं आहिनि, उन्हनि जे बि जेको आहे त हुननि खां वापसी जो मुतालबो, इहो सिंध जो नाजाइज़ पैसो जेको उन्हनि लुटियो आहे उहो वापसि थियणु खपे। सिंध जी कोटा ते वफ़ाक़ में उनजी कोटा आहे, इहा हर डिपार्टमेंट में हिकु शहरनि जी कोटा आहे त ई जाली डोमिसाइल ठाहे जेके ॾियनि था माण्हू उन्हनि खे, उहे अगरि हिन सूबे जा आहिनि त उहे हिन सूबे जा हक़दार आहिनि ऐं इन मामले खे वज़ीर सिंध तमामु नोटिस वरितो आहे ऐं इनखे त हसास मामिलो आहे, इनखे आम मामिलो न सम्झो वञे ऐं इनखे जेको आहे सो फौरी इन्हनि माण्हुनि जूं नौकरियुनि तां उन्हनि खे टर्मिनेट करे जेके उन्हनि ते नौकरियूं करे रहिया आहिनि जाली डोमिसाइलनि ते उन्हनि खे फौरी बरतरफ़ करे कयो वञे ऐं जेके जिन्हनि ज़िलनि में जाली डोमिसाइल ठहनि पिया ऐं उहा जेका माफ़िया मुलविस आहे उन्हनि खे बि नौकरियुनि तां बरतरफ़ करे FIR दाख़िल कई वञे। जेका नाइंसाफ़ी सिंध जे माण्हुनि सां थी आहे उन ते पीपल्स पार्टी बि ॾिसो आवाज़ु उथारियो। आजिज़ दामरा, ॿियनि असांजे सेनेटर मौला बख़्श चांडियो, सभिनी हिन ते आवाज़ु उथारियो ऐं जीअं त पीपल्स पार्टी हिन में अॻुभराई बि कई आहे ऐं काज़ी शाहिद परवेज़ खे जीअं जांच ॾिननि ऐं उहा बि जांच थी ऐं उनखां पोइ हींअर वज़ीर बल्दियात नासिर शाह खे हिन जी जांच ॾिनी अथनि। ऐं माना इहो बि असां पीपल्स पार्टी वारा ऐं ॿिया जेके आहियूं हिते सिंध जा रहंदड़ इहो ई मुतालबो कयूं था पंहिंजी हुकूमत खां बि त माना इन जी साफ़ जांच थियणु खपे ऐं इन में जेका कामोरा शाही मुलविस आहिनि जिन माना इहे कयूं आहिनि बेज़ाब्तगियूं उन्हनि खे बि माना सज़ा मिलणु खपे। डोमिसाइल जो मक़सदु इहो हूंदो आहे त हिते असुल जो रहाकू आहे ऐं हिन खे नौकरी हिते मिले। हाणे असां ॾिठूं त असांजा तपेदार, मुख़्तियारकार, असिस्टेंट कमिश्नर DC ही मशीनरी सॼी रेवेन्यू सां तालुक़ु रखे थी। हाणे हिननि जो कमु इहो हूंदो आहे त जाइज़ नाजाइज़ खीसो भरियो पोइ तव्हां भले छा बि करियो। हाणे ख़ुदा जा बंदा पंहिंजी धरती खे तबाह था कयो, पंहिंजा नसलनि खे तबाह था कयो, पंहिंजनि ॿारनि जे लाइ तबाही पैदा पिया कयो। छा असांजा ॿार, असांजा छोकिरा, असांजा नौजवान जेके पढ़ी लिखी कंहिं मंज़िल ते पहुचनि था उन्हनि जो हक़ु न आहे? उहे वञनि था ऑफिसनि में त हुननि खे धिकियो वञे थो, हिकु न पर 10 चकर कराईंदा त बाबा जी हीअ शइ कोन्हे, हू शइ कोन्हे। पर जेकॾहिं उहो ई छोकिरा या उन को मिट माइट 5000 खीसे में विझंदो त हुनखे बग़ैर पुछाइजे बाबा घर पहुचाईंदासीं। यार हिकिड़ो नालाइक माण्हू जेको अणपढ़ियल माण्हू जेको पंजाब में कॉटन फैक्ट्री में कमु कंदो हिते जेको आहे सो असिस्टेंट कमिश्नर आहे। तव्हां सर्विस कमीशन खे ॾिसो, पब्लिक सर्विस कमीशन खे ॾिसो त केतिरनि माण्हुनि धारियुनि खे हुननि सर्टिफिकेट ॾिना ऐं केतिरनि माण्हुनि खे पास कया अथनि। छो? असां मरी विया आहियूं, असांजो हक़ु कोन्हे, असां सिंधी कोन आहियूं, असां धरतीअ मालिक कोन्हूं। छो? इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पुछो
पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां मुरादली शाह साहिबु तव्हांखे इहो थो चवां त पंहिंजे महिरबानी करे डीसीन खे निकाली ॾियो ऐं जेके बि अहिड़ा नालाइक़ ऑफिसर आहिनि उन्हनि खे तव्हां निकाली ॾियो। उनखां पोइ तूं इंक्वायरी कर तो ख़बर पवंदी हिते केरु आहे। जेके माण्हू मूं पाण ख़ुदि ॾिठा जेके गॾनि टांगनि ते हलंदा हुआ अॼु उहे विगो ते था हलनि। किथां आया पैसा? ज़ाहिरी आहे नालाइकी में पैसा कमायूं। रोड में इंजीनियर ॾिसो कहिड़ो इंजीनियर जेको साफ़ आहे, कहिड़ो नाज़िम साफ़ आहे, कहिड़ो चेयरमैन साफ़ आहे। हाणे मां इन ॻाल्हि ते लही कोन थो सघां। ताल के नवां इहो कासिमाबाद जी रुगो इंक्वायरी कयो त इंक्वायरी कयो त उन मां तव्हांखे ख़बर पइजी त हिते हिकिड़ो चेयरमैन आहे उन छा कयो आहे। पर हिते जेकी सिंध जी सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते जेके हिते ॿाहिरियां माण्हू सिंध जे अंदरि डिप्टी कमिश्नर जेके आया आहिनि उहे उन्हनि जी सॼी आहे ऐं उन्हनि जी मिली भगत आहे। हिन में हिकिड़ी वॾी करप्शन आहे। तूं चओ न कुछां, तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो। हीअ जेके सिंधियुनि जे हक़नि ते वायलेशन थिए पई, कॾहिं कालाबाग डैम जे नाले सां, कॾहिं बादशाह डैम जे नाले सां, कॾहिं कराची खे सिंध खां अलॻि करण जे नाले सां, ऐं हाणे वरी डोमिसाइल जो जेको वॾो इशू क्रिएट थियो आहे, इहो मां सम्झां थो त असांजी जेको नस्ल आहे, जेको असांजी जनरेशन आहे, उन्हनि ते वॾे हक़ जी वायलेशन पई थिए, जंहिंमें असां सभु मुलविस आहियूं। हींअर जेका इंक्वायरी टीम आहे उन्हनि जांच कई आहे त जेके DCs आहिनि, डिप्टी कमिश्नर्स इन में जेको आहे सो इन्वॉल्व आहिनि। इहा ॾाढी ॻणती जोगी जेको आहे सो हालत आहे असांजे ज़िलनि जी। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त हाणे जेको बिल पास थियो आहे KP असेंबली में, त जेको आहे सो इहे डोमिसाइल रद्द न कया वञनि, इहे डोमिसाइलनि जो हक़ ॾिनो वञे। छो कहिड़े बि आफ़ ते